नाज़रीन, हुकूमत पारां कोरोना वायरस जे इम्कानी पखेड़ खे रोकण लाइ जेके तइलीमी इदारा बंदि कया विया हुआ उहे ॿीहर 15 सेप्टेम्बर खां खोलण वारे ऐलान खां पोइ हैदराबाद में जेके स्कूलनि जा मालिक आहिनि या स्कूलनि जा जेके प्रिंसिपल आहिनि उन्हनि उते स्कूलनि में स्प्रे ऐं ॿियूं जेके SOPs उन्हनि खे जारी कयूं वियूं आहिनि। जेके शागिर्दियाणियूं हाणे स्कूल में ईंदियूं त उहे मास्क जो इस्तेमालु कंदियूं, गॾोगॾु SOPs जो तमामु घणो ख़्यालु कयो वेंदो। हिते स्कूल जो प्रिंसिपल ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे बि असां सां मौजूदु आहिनि। इन्हनि खां पुछूं था त इन्हनि खे कहिड़ियूं SOPs ॿुधायूं वियूं आहिनि। बस ये कहा गया कि बच्चों को तकरीबन 3 फीट से 6 फीट का फासला रखें अंदर आने के अंदर। 1 बाय 1 बच्चों को एक साथ नहीं भेजें, रश में नहीं भेजें, 1 बाय 1 अंदर भेजें। इसी तरह क्लास में भी डिस्टेंस रखें इसके अंदर। जैसे बच्चे आते हैं तो उनके भले लेट, सर हमारे जो डायरेक्टर ने हमें यही कहा है कि आहिस्ता आहिस्ता बच्चों को मतलब अंदर निकालें, भले लेट हो जाए, ये ना हो कि फिर ये कोई मसला हमारे लिए खड़ा हो जाए। और हम चाह रहे हैं कि इसको हम जितना हो सके अच्छे तरीके से, सहल तरीके से इसको सरंजाम दें। हैंड सैनिटाइज़र वो हम लोग यूज़ करते हैं, उसके बाद हम पर स्प्रे होता है, उसके बाद तमाम ऑफिस में सुबह हमारे आने से पहले स्प्रे हो चुका होता है। तो हम तो 100% कोशिश कर रहे हैं कि इस बीमारी से हम लोगों को निजात मिल जाए। अच्छा, बच्चे कितने कितने आपको बताया गया है? 20 स्टूडेंट्स का है कि अगर क्लास बड़ी है तो फिर 25 हो, वरना 20 स्टूडेंट्स हम लोगों को कहा गया है। रोज़ानो स्प्रे वग़ैरह कराईंदा आहियूं। उन खां बाद में जेको सोको पंहिंजो जेके असांजा जेके लेबर अचे पियो उन जो अचण जे टाइम ते जेको असांजो बुखार चेक कयो वेंदो, तो उन खां बाद सैनिटाइज़र उहो बि लॻाए उन खां बाद में जेके अगरि अलाह न करे कुझु ज़्यादा जेके बुखार हूंदो उन खे असां घर वापसि मोकिले छॾींदा आहियूं। 15 खां तव्हां खोलणो आहे? हाँ, 15 तारीख़ खां असां पहिरीं हा सर, इहो 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर सर, इहे माशाल्लाह जेके सीखंदा। हाणे बाक़ी जेके SOP गवर्नमेंट जेके असां ॾिना आहिनि उन्हनि खे त असां स्ट्रिक्टली ऑब्ज़र्व कयूं था वेठा। रादर तव्हां पाण विज़िट करे ॾिसी आया आहियो, ऑलमोस्ट असांजा कंप्लीट आहिनि। इंशाल्लाह मुंहिंजो पंहिंजो इहे अलाह में भरोसो आहे त हर ॿार असांजो सेफ रहंदो ऐं असां पूरी हुनजी केयर कंदासीं त जीअं वालदेन लाइ बि सेफ रहे। नाज़रीन, SOPs जे हवाले सां स्कूल जे डायरेक्टर वाहिद बख्श जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, गॾोगॾु ॿी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हू स्कूल खुलण खां पहिरीं उन्हनि भरपूर तयारियूं मुकमल करे छॾियूं आहिनि। जेके क्लास रूम आहिनि शागिर्दनि जा उते बि उहे स्प्रे करायो आहे, गॾोगॾु मास्क पाइण खे उन्हनि लाज़मी करार ॾेई छॾियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त अञा कोरोना जेका आहे उहा घटि थी आहे पर ख़तमु न आहे थी, उन्हनि खे कोरोना सां जंग करणी आहे ऐं गॾोगॾु जेको ॿारनि जो मुस्तक़बिल आहे उहो बि इन्हनि खे बचाइणो आहे। कैमरामैन जमील पठान सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।